कंदड़ अज़ाब त्याग अञा तो उते पहुंचे हिसाब तो ज़ात हदीस में जे दो पोइ न जे रूह के न जे पेरल मो छिकन था गुर्दन सा वरी गोडन में लिखी थो वने वरी गोडन मो छिके करे कढन वरी चेल में लिखी थो वने वरी चेल मो छिके करे कढन वरी निगलीअ में सुक थी थो वने कुरान तू फमवन्नाज़िआत गरक़ौ वन्नाशितात नश्ता वस्साबिहात सबहन फस्साबिकात सबका फलमुदब्बिरात अम्रा यौम तरजुफुर राजिफा। अल्लाह अकबर। काश जो कुरान समझो, काश जो कुरान समझो। वन्नाज़िआत गरक़ा कुरान तो फम पोजे कंडल वाली काठी का कप्पा में विझ बिया पोआ काठी जो बाहर कट बिया त कप्पा के रोड़ी दी दिया तो फरिश्ता भी न जे जिस्म मान जे रूह के रोड़े करे कढंदा जो मौत जी हिकड़ी सट में जिंदगी जो खुशबू विसरी वेंदसि। सचो कुरान सचो, नबी जो फरमान सचो। इंशाअल्लाह ये असां जड़ा गरीब मुसलमान जेके सजो डी इते गर्मी में वेठा बाबा ये जो को डी ता जो फायदे को खाली ना है। ये दुनिया जी गर्मी थोड़ी है, अगते गदी गर्मी दुखी इते तो पखा भी हलन पिया कनमल दखण जी हवा जो झूठो भी अचे पियो कब्र में तो इते तो 2-3 कलाक कब्र में तो हज़ारे साल ना ये गर्मी बर्दाश्त कयो दीन जी करे ये कम वारी इंशाअल्लाह इधर मतलब मरंदा त इन्हन के बखुशियूं थींदियूं घणी खुशियूं। हिकड़ी खुशी थींदी त दुनिया जे जेल खाने मां मुंहिंजी जान थी छुटे। बाबा जेली जो जेल मां निकरंदो आ त उनखे खुशी थींदी आहे कि नबी से फरमाया दुनिया सिजनुल मोमिन दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आ। इन जे करे हजरत बिलाल आखिरी वक्त में खिले पियो टक पियो दे उन जी घरवारी रोए पई। हजरत बिलाल फरमाए छो थी रोई चई तुझे जुदाई जो सदमो आ चईसि तू खिली थो। हजरत बिलाल फरमायो अज मूंखे बखुशियूं हिकड़ी खुशी आ त दुनिया जे जेल खाने मां मुंहिंजी जान थी छुटे बी खुशी है जो वागदनल की मोहम्मद असहाबा सुभाणे हिन वक्त में मुंहिंजी पंहिंजे महबूब उन जे यारनि सां मुलाक़ात थियण वारी। कुरान तो फमा अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन यकूलून सलामुन अलैकुम उदखुलुल जन्नह। सब जो सुभान अल्लाह। 14 सिपारो सूरत नाल तो पढ़ा पोइ इन ईमान वारे जे लाइ इन गरीब मिस्कीन जे लाइ जेको सॼो ॾींहुं गर्मी में कुरान ते ॿुधे पियो। अल्लाहु अकबर। मां चोथों ॾींहुं ताज़ियत जे लाइ वेंदो हुयुसि शिकारपुर हज़रत सरकारी मोहम्मद अली मदनी अल्लाह उन जवान जी कब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। उन जे पुटनि ॻाल्हि कई त असांजे वालिद साहब फरमाईंदा तमां शुरूआत खां वठी हिन वक्त ताईं 90 साल या 95 साल उमिरि मां 18,000 क़ुरान जा ख़त्म कढिया। हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जॾहिं वफ़ात पियो करे उन जी न्याणी रोए पई चईसि पुट छो थी रोई चई बाबा तुंहिंजे जुदाई जो सदमो आ। हज़रत इमाम अबू हनीफा फरमायो पुट रो न छो त घर मां मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो इन घर में मां 10,000 क़ुरान जा ख़त्म कढिया। असांजा हज़रत सरकारी मोहम्मद अली मदनी फरमाइनि पिया मां हिन वक्त ताईं सम्झां थो त मां 18,000 खां मथे क़ुरान मजीद जा ख़त्म कढिया। इहे माण्हू जे वक्त में मरंदा आहिनि त फ़रिश्ता हिननि जो इस्तक़बाल कंदा अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन। कुरान तोहफ़ा मां मौत जा मलाइका चवंदा ख़ूबसूरत सोना 14 जे चंड वांगुरु चिमकनि था पोइ जे हिन जे पेरनि बीहंदा पोइ हिनखे मुबारक ॾेई करे चवंदा तय्यबीन ख़ुशि थी तय्यब मुबारक हुजे।
यकूलून सलामुन अलैकुम उदखुलुल जन्नह चंदा तो ते रब जो सलाम हो जे रब जो रहमत हो बरकत हो जन ला खौफुन अलैकुम वला अंतुम ताज़नून खौफ न कर न कब्र जो न क़यामत जो न सकरात जो न हिसाब किताब जो न पुलिसरात जो तो पंहिंजी पूरी तैयारी कई अज तुझे इनाम जो वक्त अची वियो आहे वला अंतुम ताज़नून पोरन जो भी गम न कर त मुंहिंजे बच्चन जो छा थींदो न्याणियुनि जो छा थींदो अबू अमा कुरान छॾे आयुसि उन्हनि जो छा थींदो भाइरनि ऐं भेनरनि जो छा थींदो कुरान तो फरमाए कोई मौत जा मलाइक चंदा वला अंतुम तहज़नून पोरन जो भी गम न कर तुझे बच्चन ऐं न्याणियुनि जो अल्लाह मालिक ऐं वारिस सब जो सुभान या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नह इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया ओए मौत जा मलाइक चंदा हलिया तो नमाज़ों पढ़ी रोजा रखी दीन खातर कुत्र वांगे गबा गबा थी रब के राजी के गर्मी में सर्दी में आगे रब फरमाए तो हलिया तमा रब तो के पंजो दीदार कराए जन्नत जे हिंदोरन में लोडो तो के राजी गया मुझे नबी फरमायो पोइ हिन जो रूह हिन जे जिस्म मां इहे तो निकिरे वनाशितात नश्ता पाणीअ जी खली जो मुंहुं खोलियो त पाणी निकिरियो अटे मां वार कढो त ख़बर ई कान पवंदी बच्चे खे अम्मा थंज प्यारींदी आहे पोइ बच्चे खे निंड अची वेंदी आहे पोइ निंड में अम्मा पंहिंजे बच्चे जे वात मां बुबड़ो कढंदी आहे बच्चे खे पतो ई न पवंदो आहे पिंजरे जो दर खोलियो त पखी उॾामी वियो मुंहिंजे नबी फरमायो हिन ग़रीब मिस्कीन मुस्लमान मुंहिंजो उम्मती जो रूह हिन जे जिस्म मां ईअं निकिरी उॾामी वञी जन्नत जे बाग़न में थो पहुचे दुआ कयो अल्लाह असां सां पछाड़ी में इहो मामिलो फरमाए हितां वञूं त ख़ुशीअ सां वञूं अल्लाह वारे चयो आहे तूं ॼाए त तूं रोई पियो पर अबो खिले पियो अम्मा खिले पई बार भेनर टक पिया ॾियनि त दिलो जाओ पर तूं रोई पियो सॼे पाड़े में ख़ुशी थी वई हाणे अहिड़ा नेक अमल कर अहिड़ियूं चङायूं कर पाड़े वारनि मिटनि माइटनि सां अहिड़ो सुहिणो हल जो जंहिं दुनिया जो जान जॾहिं त तूं खिलंदो वञी ॿिया रोंदा वतन तव्हांखे ॿुधाए न मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह बीमार थी पियो पोइ पछाड़ी में ज़ैद कॉलोनी लाड़काणे में भुट्टे साहब जेके क्वार्टर ठाहिया उते रहंदो कंडियारे जी जमात चंदो कयो 200 रुपया साईं मोहम्मद कासिम साहब खे ॾिनऊं त चांडियो साहब बीमार थी पियो आहे ई पैसा वरी ॾियो साईं अञा ज़िंदा फरमाईंदो आहे जॾहिं मां पैसा खणी वियुसि चांडे साहब वटि त साईं कंडियारो जी जमात तव्हांजे लाइ तावल कयो आहे त मौलाना चांडे साहब जे अखियुनि में पाणी अची वियो चई यार जॾहिं पैसनि जी ज़रूरत हुई उन वक़्त में पैसो मिलियो कोन हाणे त असांजी सवारी तयार बीठी आहे हाणे असांखे पैसे जी कहिड़ी ज़रूरत आहे उन जे पुटनि ॻाल्हि कई त बाबू जंहिं वक़्त में वफ़ात पियो करे त खिले पियो चए पियो यार एतिरा छो आया हो मां त हिकिड़े ई साईं हलण जे लाइ तयार हुउसि असांजो शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह मां उन जे जनाज़े में हुयुसि हज़रत सैयद अब्दुस्समद हालिजवी अल्लाह साईं जी ज़िंदगी में बरकत फरमाए शहीद जे पेशानी ते बोसो ॾेई करे फरमायो ओ शहीद जॾहिं तूं दुनिया में ज़िंदा हुए त तुंहिंजा वॾा जलसे में इस्तक़बाल थींदा पर अॼु शहादत खां बाद बि सतनि आसमाननि ते जन्नत जे गेटनि ते फ़रिश्ता तुंहिंजे इस्तक़बाल में बीठा इन सफ़र जे लाइ तयारी करणी आहे बाबा दुआ कयो अल्लाह ताला आसानी फरमाए अॻिते ई दुनिया जो जहान वध में वधि 100 साल आहे 100 साल खां बाद माण्हू पाण ई चवंदो त मरां पुट बि चवंदा या अल्लाह हाणे बाबे खे पंहिंजो कर क़बर में त 1000 साल रहो ऐं क़यामत ओचितो ईंदव क़यामत ओचितो हदीस में चए तो चुल्हे में बाहि ॿरंदी पई पाट में अटो पियो हूंदो
माई मानी पई पचाईंदी हिकड़ी मानी वेलण ते पई हूंदी थफींदी पई बी मानी दांगीअ ते पई पचंदी इते क़यामत जी ईंदी आवरन के मानू गारो प्यारदा इते क़यामत जी ईंदी माना हर शे हूंदी ही बंगला हूंदा ही गाड़ियूं हूंदियूं ही रोड रस्ता हूंदा ही बाज़ारूं हूंदियूं ही रौनकूं हूंदियूं मुझे नबी फरमायो हिकड़ी शे न हूंदी ओ कुरान कोन हूंदो बाक़ी हर शे हूंदी स्वांगे बच्चो वञी कुरान सॼी दुनिया कुरान जे कढे नागवे में यहूदी ईसाई त कुरान के पायूं था पाकिस्तान में केतरन जाइन ते कुरान के पायूं पर असां मुसलमानन कुरान जो हशर छा कुरान ता तुझे ताकू में सजाया जाता हूँ दो दो के पिलाया जाता हूँ कुरान ता तुझे अल्लाह मुसलमानन मुखे ताकत सजाए करे रखियो आ ताक भी छित जे भरसा लगायो आ मता के बार जो हथ पहुंची सके सजो साल गुजरी वियो असा जो अंदरियूं रोजानो दरियूं ही दरवाजा छंडी दियूं पेटन के छंडी दियूं ताकन के छंडी दियूं थावन के छंडी दियूं रोजानो पंहिंजे घर जे फर्श के पहुंची वञदियूं पर साल गुजरियो कुरान मजीद ताकत पियो आ पढ़ियो सी त कोन कुरान जी ज़ियारत कान केसी पर कुरान के छंजो सी भी कोन कबूतर ने झिड़किन जो विठू कुरान ते पयूं कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमानन मो जो हशर यो कयो आ कजी में कजी ढगी बीमार थी ते त कुरान खणी करे में ढगी ते पे घुमाइन एकड़े मुसलमान जो गड्डो बीमार थी पे ने गड्डा ते पे कुरान घुमाए को मरी थो ने त मथनो कुरान था रखल कब्रिस्तान में वणो त पत्थरन ते कुरान जा कुल लिखया बयान कपड़े ते कुरान मजीद जू सूरतूं लिखियूं पयूं सजो डी सलाई चाचड़ जा कुत्ता ई गदे कब्रिस्तान में कुरान जे मथो पिया था भला पंहिंजे मस्जिद के कोट जगाए थो मदरसे घरन कब्रिस्तान के कोट आहे दो दो के पिलाया जाता हूँ कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमान मुखे धोई करे पियल पिया था पढ़ण जे लाइ कोई तैयार कोन साल गुजरी थो वञे मुसलमान कुरान जो खत्म न थो करे बाबा बरकत कुरान में मदरसे में बरकत आहे यार असा हाणे भी तव्हां के चऊं था मौली सदरुद्दीन हाणे भी तव्हां के दावत हो जे महांगाई थी वई आ पेट्रोल महांगो अटो महांगो गेहूं महांगो खंड महांगी असा हाणे भी तव्हां के चऊं था त पंहिंजा बच्चा असां जे मदरसे जे हवाले कयो इंशाअल्लाह असां पिनी सिनी तव्हां जे बच्चन के लटा कपड़ा तेल सब टे वक्त खाधो सुबह जो चाय नाश्तो इंशाअल्लाह 20 साल तव्हां जे बच्चन जी खिदमत कंदासीं ज़रे जेतिरो भी तव्हां जो ख़र्च न ईंदो हाणे भी तव्हां के चवंदा बाबा चईंदो या न महांगाई है नी बस ज़ाल मुड़स घर में वेहो सब बच्चा दियो असां असां इंशाअल्लाह पटका पराईंदासूं ॾाढ़ी रखाईंदासूं मानी खाराईंदासूं 3 साल जेस ताईं महांगाई आहे भला महांगाई खत्म थिए फिक्र इहो अथव मदरसे में बरकत छाजी आहे कुरान सुबुह जो घर मां उथंदासीं मुअज़्ज़िन आज़ान ॾींदो अम्मा जे हथ में पहोड़ी सिधो वाड़े में कंहिंजे हथ में बुहारी का बुहारी पई ॾींदी कंहिंजे हथ में ॾोलो हूंदो चांहि जी देगड़ी हूंदी वञी चुल्हि ते वेहंदी का गुंदड़े में अटो कढी वञी पाट में अटो मटी मलींदी मर्दन जो हाल जो ॾींहं जो 11 बजे उथंदा न नमाज न कुरान जी तिलावत को जमीन ते को दुकान ते को ड्यूटी ते पर खुदा जी ज़ात जो कसम तव्हां मदरसे में ईंदो सुबुह जो ये तालिब उथंदा वुज़ू करे नमाज पढ़ंदा नमाज खां बाद उन्हनि जो मोह कुरान में कुरान जी बरकत आहे अफगानिस्तान में कुरान जो कानून उते बरकत छा 127 रुपया पेट्रोल लीटर 127 रुपया सऊदी में भी एतिरो पेट्रोल सस्तो ना है दुबई में मां उॾाई 5 दिरहम में पेट्रोल लीटर आहे दुबई में हाणे जुलाई जी 1 तारीख़ ते दिरहम वधायो
उतों जो हिकिड़ो दिरहम हितों जा 56 रुपया पंजन के 56 सां ज़रब कयो त 280 90 पाकिस्तान खां वधीक महांगो त पेट्रोल दुबई में आहे जिते पेट्रोल निकिरे थो सऊदी में त हितों खां वधीक महांगो हिते डॉलर वधे थो अफगानिस्तान में उतों जो जेको वज़ीर खजाना आहे स्टेट बैंक में जेके ऑफिसर हुया उन्हनि खे चई त डॉलर जी घणी क़ीमत आहे 80 या 90 रुपया उते 80 90 रुपया डॉलर जी क़ीमत हिते 200 खां मथे चई असांखे बि तव्हांजे करतूतनि जी काई ख़बर कान्हे का जेकर अॼु खां बाद 90 रुपया ऐं हिकिड़ो पैसो डॉलर वधियो त काबिल जे चौक ते तव्हांखे फांसी ते लटकाईंदासीं हाणे मां तव्हां खां पुछां थो डॉलर खे वधाईंदा पाकिस्तान बुखियो मुल्क अफगानिस्तान मां तो कणक घुराए चए तो कोयलो अफगानिस्तान वारनि खे था मिनथू कनि त कोयलो असांखे ॾियो ऐं तव्हां ॾिठो हूंदो उतां जो वज़ीर आज़म मुल्ला हसन आफो बयान पियो करे पेर में हिक कई जुती पाती चीफ जस्टिस जॾहिं काबिल जी अदालत में अचे थो त रक्शे में थो अचे छाजो प्रोटोकॉल छाजी पुलिस 10 रुपया किरायो ॾेई करे अचे अदालत जी कुर्सी ते वेठो अफगानिस्तान जो चीफ ऑफ आर्मी ॾिसंदो त कच्चे कोठे में वेठो आहे तॾहिं ते पापड़नि सां मानी पियो थो